नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त टल्टी में सरदार अली ॾिनो ख़ान गाॾई जी हिदायत ते गाॾई हाउस टल्टी में रईस अब्दुल वहीद गाॾई जी सरपंची में गाॾई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि अल ॾिनो गाॾई ऐं मोहम्मद ख़ान गाॾई में हलंदड़ तकरार जो निबेरो थियो। जी नाज़रीन, रिपोर्ट लियाकत अली चांडियो जे मुताबिक़ टल्टी में सरदार अली ॾिनो ख़ान गाॾई जी हिदायत ते गाॾई हाउस टल्टी में रईस अब्दुल वहीद गाॾई जी सरपंची में गाॾई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि अल ॾिनो गाॾई ऐं मोहम्मद ख़ान गाॾई में हलंदड़ तकरार जो निबेरो थियो, जंहिंमें ॿई धुरियूं खीरखंड थी वियूं, जंहिंमें अमीन तौर रईस गुल मोहम्मद गाॾई, अब्दुल सत्तार गाॾई ऐं ॿिया गाॾई बिरादरी जा मौज़ूज़ीन शरीक थिया। जॾहिं त रईस अब्दुल वहीद गाॾई मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़िताब कंदे चयो त जहिड़ा असांजे माशरे जे लाइ नासूर आहिनि। क़बाइली तकरार ऐं रतो छाण रोकण ऐं बंदूकनि जा मुंहं बंदि करे कलम ऐं किताबनि खे आम जाम करणो पवंदो।